खर्ची उते घुरंदो महिमान साम्हूं अंदाज़ अहिड़ो सॼो ॾींहुं पी के न वणंदो ॾाढो चिमड़ो करे अब्बा अब मां खर्ची ॾींदे पी परेशान थियो अने भागे मारे छॾियो महिमान जे साम्हूं पैसा थो घुरे वटि पैसा ई कोन्हनि के त ये कंदे जेका पीछे जो हल चला ॾियां तो घर ना अब्बा हिते ॾे उन्हें ख़बर आहे हिते ई फाथल ना अब्बा हिते ॾे बाबा हल घर ॾियां तो कुझु न माए हल घर ना अब्बा मां हिते ॾे महिमान जो यार ॾेस भला 50 रुपया अने उनसे महिमान भरतो करे उनखे चवंदो चाचा तू ॾींदे 10 रुपया महिमान परेशान थी कॾहिं करे ॾिनई हाणे पीउ चए थो पीउ अहिड़ो सियाणो पीउ चए थो हल नी बाका भेण खे न मोकिलिजांइ चंडा भेण खे वठी ईंदो माना उनखे वठी अच जी त असां वटि अॼु वसायो व्याजी साहब हिते आयल आहे प्रोग्राम में हुन सां ॻाल्हि ॿोल शुरूआत कयूं था साईं कहिड़ो तरीक़ो आहे साईं प्रोग्राम में आया आहियो त न प्रोग्राम आहे त कहिड़े वॾी ॻाल्हि आहे भाउ असांजो वेहण जो स्टाइल ई आहे कतर में वेठा आहियूं की तुंहिंजे करे धिंगाणे पोसदार में वेठा आहियूं कतर में माण्हू वेठो त मोतबर थी वे ख़बर त पए त को माण्हू आयो आहे की साईं ॾिसो असांजो प्रोग्राम आहे मोतबर माण्हू हिते वेठा आहिनि माण्हू छा सोचींदा त कहिड़े क़िस्म जा तव्हां वेठा हो छा सच मां भला मथे जे जो वेठो आहियां असां वटि मोतबर शख़्सियत आयल आहिनि इन करे सभु ॾाढा हयाती आहिनि सभु ख़ुशि साईं मुश्ताक शेख साहब जी फेयरवेल पार्टी आहे ऐं छा सोचींदा हो त कहिड़े तव्हां घुराए वठो ईअं प्लीज़ तव्हां घर में बि ईअं वेहंदा घर में त मां ॿई जॻह टेबल ते रखी वेंदो ॻाल्हि कर ॾिसो ईअं न कयो त मोतबर माण्हू वेठा आहिनि सभु तव्हां इज़त वारा थियो इज़त वारे माण्हुनि में आया त इज़त वारा थियो अबा इज़त असांजो फ़ैसिला असां कंदा आहियूं ॿियो केरु कंदो आहे अच्छा तव्हां माना व्याज ॾींदा हो न मां ज़कात ॾींदो ज़ाहिर आहे वसायो व्याज खोरी कंहिंजो नालो मतिलबु हीअ तव्हां व्याज छो ॾींदा हो माण्हू बसि दिलि कढे थो त ॾियो माण्हुनि खे उहे बि केरु मदद नथो करे त अगरि तूं कंहिंखो घुर 50,000 तूं केरु ॾींदो न त पोइ असां व्याज ॾियूं था आसानी सां माण्हू जो पर इहो त ग़लति आहे छो ग़लति आहे इहो त हराम था खाओ था वाह इहो हराम आहे असां ॾियूं था बाक़ी बैंक को तव्हां हिलाल था वठो बैंक सॼो ॾींहुं व्याज थी ॾे उहो वठो था उहो हिलाल न उहो त बिज़नेस आहे न साईं हे बि बिज़नेस आहे न हे बाक़ी छा आहे इहो बिज़नेस आहे बाक़ी दाड़ो आहे छा न पर व्याज जो तव्हां ॾियो था कबर में कहिड़ो मुंहुं खणी वेंदा तूं इहो खणी वेंदे न मुंहुं हा त असां बि इहो खणंदासीं की असां को कबर वारा ॾींदा छा ॾिसो तव्हांजे हिन व्याज ॾियण जे करे माण्हू व्याज जे भार में दॿिजी था वञनि केतिरा ई माण्हू ख़ुदकुशियूं करे था छॾनि जेके नथा भरे सघनि व्याज कुझु बि न आहे बड़ो आसान आहे फर्ज़ कर तूं असां को मोटर सघो थो 50,000 जो साइकिल जेको उहो असां तोखे चवंदा बा साल ताईं तूं ला नथो लाए त पोइ ट्रिपल थी वेंदो पर 3 मोटर साइकिल ईअं कंदे कंदे सॼी उमिरि माण्हू फ़र्क़ु हूंदा अच्छा तव्हां इहो कारोबार जेको कयो था तव्हांजे नज़र में कारोबार आहे खानदानी कारोबार इहो आहे खानदानी असांजो वॾनि खां वठी तव्हांजो पीउ छा कंदो पीउ असांजो हाजी हुयो जीअं हज को मोटियो ॿिए खोलियो दुकान व्याज जो व्याज शुरू कई जी हा अजीब क़िस्म जी ॻाल्हि था कयो था मतिलबु पोइ तव्हांखे कोई मतिलबु रहम न ईंदो आहे माण्हूअ ते हुन खां उगाड़ी कीअं कंदा रिकवरी कीअं कंदा रिकवरी बाबा हिकिड़ी ॻाल्हि ॿुध ॾींदा असां ओड़े माण्हू खे जेको वठी सघे अच्छा हा हे ॾींदासीं बाबा सुभाणे असांखे ॾींदे 50,000 ठीकु आहे न त लख थिए अच्छा बसि पोइ फातो सॼी पोइ ईअं हलंदो रहंदो सिस्टम माना तव्हांजे असर न आहे थियणो कोई सफ़ा न पोइ पुलिस वग़ैरह तव्हांखे कुझु न चए सभु बंदि हलनि पुलिस वारा बि व्याज खणंदा आहिनि बाबा बसि ख़्यालु कंदा आहिनि व्याज वॾी ॻाल्हि आहे तव्हांजे करे असांजे मुल्क जी जेका इकोनॉमी आहे उहा तबाह थी वई आहे तव्हां व्याजनि जे करे बाबा असां बि सॼो कमु कंदा घबराए माना न मुड़ंदव तव्हां माना खानदानी तौर ते चओ था इहो कमु कंदा तव्हांजूं मायूं बि इहो कंदियूं बिल्कुलु उहे कीअं व्याज ॾींदियूं असांजो मायूं वरी सोन ॾींदियूं आहिनि अच्छा मायुनि खे वञी घर में माना सॼो घर असांजो घर कंदा माना औरतूं वरी औरतुनि खे व्याज ते ॾींदियूं आहिनि सोन रखंदियूं आहिनि गिरवी बिल्कुलु इहो सिस्टम हलंदो रहंदो पोइ तॾहिं ॾिसो न तव्हांजे मुंहं ते रौनक ई न रही आहे काई व्याज खोरी जो मुंहुं ॾिसो